बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हल अता अलल इंसानि हीनुन मिनद्दहरि लम यकुन शयअन मज़कूरा। इन्ना खलक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। इन्ना हदैनाहु अस्सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरत अद-दहर ही सूरत मकी ऐं मदनी हुजण में मुफ़स्सिरन जो इख्तिलाफ़ आहे। तफ़सील ख़ाज़न ऐं फ़तहुल बयान वारे लिखियो आहे त इहा सूरत मदीने मुनव्वर में नाज़िल थी आहे। रूहुल बयान, हाफिज़ बिन कसीर, कशाफ, बेज़ावी, बयानुल कुरान, उन्हनि सभिनी लिखियो आहे त इहा सूरत मके में नाज़िल थी आहे। आख़िर में उन जो फ़ैसिलो तफ़सीर अज़ीज़ीअ में ॾिठो वियो त इन्ना नहनु नज़्ज़लना अलैकल क़ुरान तंज़ीला खां वठी आख़िर ताईं सॼो हिसो बिला शुबह मके में नाज़िल थियो आहे। बाक़ी कुछ हिस्सो मदनी हुजण जो इस्तेमाल आहे। अल्लाहु आलम। इन सूरत में कुल 31 आयतूं, 240 कलमा ऐं 1054 अखर आहिनि। इन सूरत जो नालो इंसान भी आहे ऐं दहर भी आहे। दहर ज़माने खे चइबो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू तो करियां सां नाले अल्लाह ताला जे जो मेहरबान बाजारो आहे। हल अता अलल इंसान हीनुन मिनद्दहरि लम यकुन शयअन मज़कूरा। बेशक इंसान ते ज़माने खां अहिड़ो वक़्तु आयो हो जंहिंमें का ज़िक्र कयल शइ न हो। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीह। बेशक असां इंसान खे गॾियल फुड़े मां पैदा कयो त उनखे आज़मायूं। फजअलनाहु समीअन बसीरा। पोइ असां उनखे ॿुधंदड़ ॾिसंदड़ कयो। इन्ना हदैनाहु अस्सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। असां उनखे रस्तो ॾेखारियो या शुक्र कंदड़ थिए या बेशुक्र। इंसान जी पैदाश कीअं थी? अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त बेशक इन ज़माने में इंसान ते उहो भी को वक़्तु आयल हो जंहिंमें हू कुझु न हो। यानी नुत्फ़ो बेग़िज़ा हो, न पंहिंजे अहल खे यादि हो, न कि संदसि माउ पीउ खे यादि हो। इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीह। हिते वरी अल्लाह ताला इंसान जे पैदाश जो बयान तो फरमाए त असां बेशक इंसान खे मनीअ जे फुड़े मां पैदा कयो जो गॾियल आहे मर्द जे पुठीअ मां, अमड़ जे छातीअ मां।
अल्लाह तबारक व तआला औरत जे रहम में न पानी के कठो करे न पानी मां इंसान की खिलकत जोड़न फरमाई। हजरत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा का रिवायत है तो ज़ाल ऐं मर्द जे पानी जॾहिं रेम में करार थो वठे तो उन अल्लाह ताला जी कुदरत सां ॿार पैदा थो थिए। ॿिन्ही मां जंहिंजो पानी ज्यादा हूंदो आहे त ॿार हुनजे मुशाबिह थींदो आहे। इंसान जे जिस्म में जेकी नब्ज़ूं ऐं हॾ थियनि था से मर्द जे पाणीअ मां जुड़नि था ऐं रत वारा ऐं गोश्त औरत जे पाणीअ मां ठहनि था। सिर्फ़ जेकॾहिं औरत जो पानी रहम में कठो थींदो तो हुनखे हॾ न हूंदो, इन सिर्फ़ गोश्त जो लथड़ो हूंदो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी अजीब कुदरत इन में रखण फरमाई जो दुनिया जा कारीगर इंजीनियर कहीं पन्ने ते कहीं दीवार ते नक्शे निगार नक्शा ठाहींदा आहिनि। उस्ताद जेके नक्शा संभालींदा आहिनि पढ़ाईंदा आहिनि स्कूलनि जे अंदरि उन्हनि खे बोर्ड हूंदा आहिनि उन्हनि ते सम्झाईंदा आहिनि। ड्राइंग मास्टर ये अल्लाह पाक जी कुदरत आहे जो टिन हूंदा आहिनि जे अंदरि पाणीअ ते अल्लाह पाक शिकिल पैदा करण फरमाए थो सो भी सुहिणे में सुहिणी। हिक बेअमा जी औलाद पर हर कंहिं जो मुहांडो हलत चलत ॻाल्हाओ मुख़्तलिफ़। इन जे करे रब साईं फरमायो फी अनफुसिकुम अफला तुबसिरून तव्हां पंहिंजे जान जे तरफ़ नथा ॾिसो त तव्हांखे कीअं पैदा कयो वो भी मां अल्लाह सां तव्हां भाईवार कयो था। नफ़े नुक़सान जो मालिक ॿियनि खे सम्झो था हाजत रवा मुश्किल कुशा ॿियनि खे सम्झो था। औलाद जे ॾियण वारो मारण वारो तव्हां मूंखे छॾे करे ॿियनि खे सम्झो था। जॾहिं पैदा मां तव्हांखे कयो समूरी शइ तव्हांजे लाइ मां मुहैया कंदो आहियां। बस अल्लाह जो ही हलंदो आहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहु कुन फयकून। अल्लाह पाक फरमाए थो जॾहिं असां कंहिं शइ जो इरादो कंदा आहियूं चवंदा आहियूं थी त उहा शइ थी पवंदी आहे। फजअलनाहु समीअन बसीरा पैदाश बाद असां उनखे ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ कयो। ॿुधण ऐं ॾिसण जूं क़ुवतूं अता कयूं तो शरई तकलीफ़ बर्दाश्त करे सके। तफ़सीर कबीर वारो लिखे थो तो ॿुधण ऐं ॾिसण मां मुराद फ़हम ऐं तमीज़ आहे। यानी इंसान के सम्झ ऐं तमीज़ जो मादो ॾिनोसि हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु सम्झे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि ॿिनि क़ुवतुनि जो ज़िक्र ख़ासि करे हिन लाइ फरमायो त उहे ॿई क़ुवतूं तमामु अशरफ ऐं आज़म हवास आहिनि जिन खां सवाइ इंसान कंहिं कम जो न आहे। ॿोड़ो हूंदो कंहिं शइ जी मालूमात न थींदसि त छा था ॻाल्हाइनि।
नाबीन हूंदो, ॾिसण वारे शयुनि खां महरूम हूंदो। इहे ॿ ई शयूं अल्लाह पाक जूं वॾियूं नेमत आहिनि जेके कन ॾिनई, अखियूं ॾिनई। अल्लाह पाक जूं जेके बि नेमतूं आहिनि समूरियूं आला उत्तम आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसन हिन आयत शरीफ़ जे अंदरि इन्हनि ॿिनि शयुनि जो ज़िक्र करणु फरमायो, कन ऐं अखियुनि जो। छो त कॾहिं हिदायत जो दरवाज़ो इंसान ॿुधण खां हासिल कंदो आहे, कॾहिं अखियुनि सां ॾिसी करे अल्लाह पाक जी कुदरत कुफर खे छॾींदो आहे, शिरक खे छॾींदो आहे, नाफरमाननि खे छॾींदो आहे। त अल्लाह पाक मुंहिंजे मथां केतिरियूं नेमतूं कयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मुंहिंजे लाइ पैदा करणु फरमायई। आसमान ज़मीन जेको कुझु हुन जे अंदरि आहे उहो ॾिसी करे इबरत फिराए। इंसान सोच फिक्र कंदो त पोइ हुन जे लाइ हिदायत जो दरवाज़ो अल्लाह पाक आसान करणु फरमाईंदो, सम्झ अता फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला किन बाननि जी सिफ़त बयान करणु फरमाई, यतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़, फिक्र कनि था, सोच कनि था आसमाननि ऐं ज़मीन जे अंदरि। रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। परवरदिगार असांजा, इहे शयूं तूं अजायूं पैदा न करणु फरमायूं आहिनि। आसमान ज़मीन जेको कुझु हुन जे विच में आहे, रब साईं तो इनखे अजायो पैदा न कयो आहे। तुंहिंजी ज़ात पाक आहे, असांखे जहन्नम जे बाहि जे अज़ाब खां बचाइजांइ। के त इंसान जानवरनि खां बि परे ज़िंदगी गुज़ारनि था। जानवर बि अञा पंहिंजे धणीअ जो मालिक जो खाइनि था, पीअनि था, उन्हनि जे कम अचनि था। पर अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे लाइ आसमान खे छत बणाइणु फरमायो, ज़मीन खे फर्श करणु फरमायो। ऐं आसमान खां बरसात वसाए करे पाणीअ जो इंतज़ाम करे ज़मीन मां अनाज फुटाइणु फरमाए। अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशम वस्समाअ बिनाअ वअंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम। अल्लाह उहो आहे जो तव्हांजे लाइ आसमान खे छत कयईं, ज़मीन खे विछाणो कयईं, फर्श कयईं। आसमान खां पाणी लाहे करे इन ज़मीन मां तव्हांजे लाइ समरात पैदा करणु फरमाए, मेवा पैदा करणु फरमाए, अनाज पैदा करणु फरमाए। फला तजअलू लिल्लाहि अंदादा, न कयो अल्लाह सां भाईवार शरीक। वअंतुम तअलमून, ऐं तव्हां ॼाणियो बि अथा त इहे समूरियूं शयूं रब पैदा करणु फरमाए। पोइ अल्लाह खे सजदो कयो, अल्लाह पाक खे पंहिंजो हाजत रवा मुश्किल कुशा सम्झो। जंहिं शइ जो नालो मखलूक आहे, जेका शइ पैदा थियल आहे, उहा पैदा थियण में रब जी मोहताज, रब उनखे पैदा कयो। पोइ तंहिंजे करे उन्हनि समूरी मखलूक अल्लाह खां घुरियो आहे। ऐं अल्लाह पाक क़ुरान पाक में त ईअं फरमायो, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह,
ए इंसानो तव्हां फ़क़ीर आहियो, मोहताज आहियो, पिनंदड़ आहियो अल्लाह जे तरफ़। समूरन अल्लाह खां घुरियो आहे, नबियन, सहाबिन, अहल बैतन, ताबईन, तबो ताबीन, जेके गांव सा कुतुब नेक सालिह बाना थी गुज़रिया, जंहिंजो क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र आहे नबियन जो, उन्हनि बि रब खां घुरियो। हदीस पाक जे अंदरि अहल बैत ऐं सहाबा किराम जो ज़िक्र आहे, उन्हनि बि ॾुखे वक़्त में अल्लाह पाक खे सॼो। नेकन सालिहन जे सीरत जे किताबनि में लिखियल आहे त उन्हनि बि रब खां हर वक़्त में घुरंदा रहिया, ख़ौफ़ भी रखंदा रहिया, रब में उम्मीद भी रखंदा रहिया। त समूरन इंसाननि खे इन मां सबक़ आहे त तव्हां असां बि अल्लाह खां घुरूं, जंहिं रब साईं हेॾियूं महिरबानियूं करणु फरमायूं जो इंसान ज़ात करे बणायई, वरी इंसाननि में आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में पैदा करणु फरमाए। त असांजे मथां वधीक हक़ आहे इन उम्मत जे मथां त अल्लाह जी बंदगी कयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयूं, फरमा बरदारी कयूं। अल्लाह तबारक व तआला कंहिं बि उम्मतीअ खे नबी ॾेई करे एहसान कोन ॼाणाइण फरमायो। हिन उम्मत जे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में मोमिननि खे एहसान ॼाणाइण फरमायो। लक़द मन्न अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह एहसान कयो मोमिननि ते, उन्हनि मंझां वॾे शान ऐं मान वारे रसूल खे पैदा करणु फरमायईं। अल्लाह पाक जो मोमिन जे मथां एहसान आहे त मोमिन हमेशा रब जी बंदगीअ में गुज़ारींदो। मोमिन जी निशानी निमाज़ आहे, मोमिन जी निशानी क़ुरान पाक जी तिलावत आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे, यादगीरो आहे। अल्लाह जेको उनखे ॾिनो आहे रब जे नाले ते ख़र्च कंदो। क़ुरान पाक जे अंदरि इब्तिदा खां वठी करे मोमिन जूं मुख़्तलिफ़ जॻहुनि ते निशानियूं बयान कयूं वयूं। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे सचो मोमिन बणाइण फरमाए। इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। इंसान के मुकम्मिल पैदाश बाद ज़ाहिरी बातिनी हवास कंहिं भलाई बुराई जो रस्तो सुञाणायोसीं, अखि भी ॾिनीसीं, अकुल भी ॾिनोसीं, वाट ॿुधाइण जे लाइ, कामयाबी ऐं नाकामीअ जे लाइ रसूलनि खे मोकिले करे, उन्हनि खे किताब ॾेई करे भलाई ऐं शर वारो रस्तो खां हर नबी पंहिंजे उम्मत खे आगाह करणु फरमायो। पोइ या त इंसान शुक्रगुज़ारीअ ते हक़ जे रस्ते ते हली मोमिन थियो, या त गुमराही जे वाट वठी बेशुक्र थी काफ़िर कज़ाब थियो। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि इन आयत जी तफ़सीर में लिखनि था त इंसान खे हिदायत जे रस्ते ते हलण जो हुकुम, पोइ जंहिं हुनजे इख़्तियार कयो सो मोमिन ऐं शुक्रगुज़ार थियो, ऐं जंहिं हुन रस्ते खे छॾे ॾिनो उहो अज़ ख़ुद ॿिया नवां रस्ता इख़्तियार कया सो काफ़िर ऐं बेशुक्र थियो।
दुआ अल्लाह पाक तव्हां असांखे अल्लाह पाक शाकिरीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके भी अल्लाह पाक जूं ॾिनल नेमतूं आहिनि उन जो शुक्रियो अदा कयूं। अखि आहे, कन आहे, ज़बान आहे, हथ आहिनि, पेर आहिनि, ये सॼो वजूद आहे। इन जो शुक्रियो इहो आहे त इन सॼे बदन खे अल्लाह पाक जे फरमाबरदारीअ में असां सरफ़ कयूं, इस्तेमाल कयूं। इहो सॼे जो सॼो बदन नमाज जे अंदरि इस्तेमाल हिकिड़े ई वक़्त में थिए थो जॾहिं मोमिन मुस्लमान मर्द या औरत नमाज पढ़नि था। ये हथ भी नमाज जे अंदरि, अखियूं भी, कन भी, ज़बान भी, पेर भी, सॼो वजूद इंसान जो अल्लाह जे फरमा बरदारीअ में मसरूफ़ रहे थो। ॼण त शुक्र शाकिर बानो थी अल्लाह जे आॾो सजदो करे थो। जॾहिं मुस्लमान नमाज पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह पाक मलाइकनि खे फरमाए थो, ए मलाइको ॿुधो मुंहिंजो बानो कीअं मुंहिंजी तारीफ़ ऐं वाखाण बयान करे रहियो आहे। त सभु तारीफ़ अल्लाह जे लाइ आहे जेको जहान जो पालींदड़ आहे। अर रहमान रहीम मुंहिंजो कीअं सिफ़तूं बयान करणु फरमाए थो। ऐं क़यामत जे ॾींहं जो इक़रार करे थो मालिक यौमिद्दीन, बदिले जे ॾींहं जो मालिक उहो ई रब आहे जेको जहाननि जो पालींदड़ आहे। जॾहिं मोमिन मर्द या औरत नमाज पढ़नि था अल्लाह पाक हर एक आयत जे पढ़ण खां बाद में रब सां ई कलाम करणु फरमाए। जॾहिं बानो नमाज में बीहे थो ॼण अल्लाह सां कलाम करे रहियो आहे। पोइ इंसान रब खे ईअं सम्झे त मां ॾिसां थो, पर ईअं न त पोइ घटि में घटि एतिरो अक़ीदो ज़रूर रखिणो आहे त रब मूंखे ॾिसे थो त मां ठाहे ठाहे नमाज खे अदा कयां। क़याम भी सही, रुकू भी सही, रुकू खां सिधो थी बीही करे घटि में घटि एतिरो रुकूअ खां मथे सिधो थी बीहे जे सुभान अल्लाह हिकु दफ़ो चवण जेतिरो, पोइ वरी सजदो करे सजदे में घटि सुभान रब्बी अला 3 दफ़ा पढ़े, वरी ॿिन्ही सजदनि जे विच में घटि एतिरो वेहे सुभान अल्लाह चवण जेतिरो, वरी ॿियो सजदो। हदीस पाक जे अंदरि अचे थो जेको मुस्लमान मर्द या औरत सजदो कनि था ॼण त अल्लाह तबारक व तआला जे रहमत जे झोल में सजदो कनि था। जो अल्लाह पाक जेका पेशानी इंसान खे ॾिनी इज़त ऐं मान वारी, हाणे जॾहिं इहा पेशानी सजदे जे हालत में झुकाए थो अल्लाह पाक पंहिंजे रहमत जी झोल विछाइण फरमाए थो। तंहिंजे करे मुस्लमान जे मथां नमाज अहम रुकन आहे। अस्सलातु इमादुद्दीन, नमाज दीन जो थंभो आहे। फमन अक़ामहा अक़ाम अद्दीन, जंहिं नमाज खे क़ाइमु कयो ॼण सारे दीन खे क़ाइमु कयो। जंहिं नमाज खे ज़ाया करे छॾियो ॼण त सारे दीन खे ज़ाए छॾियो। त शाकिर बाननि जूं सिफ़तूं, जन्नतनि माण्हुनि जूं सिफ़तूं अल्लाह पाक मुख़्तलिफ़ जॻहुनि ते बयान करणु फरमायूं त फरमा बरदारी वारी ज़िंदगी गुज़ारींदा, अल्लाह पाक जे ॾिनल नेमतनि ते शुक्र कंदा। रब साईं तुंहिंजो एहसान आहे जो तूं मूंखे इंसान ज़ात करे बणाइण फरमायो। ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में पैदा करणु फरमायो। अल्लाह पाक ई तुंहिंजा वॾा एहसान आहिनि। कोई बानो नमाज पढ़े थो, अल्लाह जो शुक्रियो अदा करे थो,
माफ़ी वठे थो, पर जेकॾहिं इनकारीअ वारी ज़िंदगी गुज़ारे थो, अल्लाह खे काई कंहिंजी परवाह कोन्हे, रब बेपरवाह आहे, वो शाहूकार आहे, वो सारायल आहे। इंसान चङाई कंदो पंहिंजे नफ़्स जे लाइ अथसि, बुराई कंदो पंहिंजे नफ़्स जे लाइ जोखो अथसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे कुफ्र खां, शिरक खां, कबीरनि गुनाहनि खां, सगीरनि गुनाहनि खां रब साईं बचाए ऐं शुक्र करण वारी ज़िंदगी अता करण फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, शुक्र कंदड़ ज़बान ज़िक्र कंदड़ ज़बान ऐं शुक्र कंदड़ दिल ऐं जंहिंखे घर वारी नेक सालियो मिली, जो मुड़स जी भी फर्मा बरदार आहे, मुड़स जे माल जी भी हिफ़ाज़त कंदड़ आहे, ऐं उहा 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़ंदड़ आहे, पंहिंजे जान जी भी हिफ़ाज़त कंदड़ आहे, ऐं चौथी शइ जी भी ज़िक्र थियल आहे, जंहिंमें इहे 4 ख़सलतूं आहिनि। पाण फरमायूं त उनखे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं ॼण त मिली वयूं। तो ज़बान ते हमेशा अल्लाह जो ज़िक्र हुजे, दिल शुक्र कंदड़ हुजे, ऐं टियों आहे बदन तकलीफ़ुनि ते सब्र कंदड़ हुजे। चौथों नेक सालियो घर वारी जंहिंखे मिली, ऐं जंहिं औरत खे वरी नेक सालियो मर्द मिलियो, उनजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इनखे दुनिया ऐं आख़िरत जूं ॼण त भलायूं मिली वयूं। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांजे ज़बान खे हमेशा ज़िक्र सां तरो ताज़ो रखण फरमाए, ऐं दिल जे अंदरि शुक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अल्लाह पाक तकलीफ़ुनि खां बचाए। पर जेकॾहिं इंसान जे मथां अची वञनि त अल्लाह पाक सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अल्लाह पाक हर हिकु मुस्लमान जे घर वारनि खे नेक सालियो बणाइण फरमाए। आमीन। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनद दैन व क़हरि रिजाल। अल्लाहुम्मा अक़्फ़िनी बिहलालिका अन हरामिका व अग़निनी बिफ़ज़लिका अम्मन सिवाक। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। रब्बिरहम्हुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बि इजअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। या अल्लाह बीमारन के कामिल शफा अता फरमा, कर्जदारन के कर्ज में आसानी करण फरमा, इज्जत आबरू जान मालन की हिफाजत करण फरमा, पूरी उम्मत मुस्लिम की हालत रहम करम करण फरमा। या अल्लाह असां पाकिस्तान के चना हुक्मरान अता करण फरमा। फसारियत के भी सुधरण की तौफीक अता फरमा, चंगन कमन करण की तौफीक अता फरमा। या अल्लाह जेके भी वफात करे विया आहिनि मिट माइट दोस्त अहबाब, रब साईं उनजे दर्जात खे बुलंद करण फरमा, उनजे क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमा। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यतिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।